घारो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान नवीद कच्छी जो मणको भगल लाश टाउन कमेटी घारो मां हथ। पुलिस पारां लाश जी रूरल सेंटर घारो मां कयल पोस्टमार्टम में मणको भगल ऐं जिस्म ते तशद्दुद जी तस्दीक। जी नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं नौजवान जे वारसनि गुमशुदगी जी एनसी दाख़िल करे राति ताईं ॻोल्हींदा रहिया, पर सुबुह सवेरे मिलियल लाश जी सुञाणप नवीद कच्छी तौरु थी। घारो जे मेमण मोहल्ले जे रवासी कयूम कच्छी जो नौजवान पुटु गुज़िरियल ॾींहुं सुबुह सवेरे घरां निकिरण बाद शाम ताईं न पहुचण ते शहर में संदसि ॻोल्हा कई। न मिलण जी सूरत में घारो थाणे ते एनसी दाख़िल कराए ऐं राति ताईं ॻोल्हा कई। घारो टाउन जे पार्क में मिलियल लाश जी सुञाणप बाद पुलिस लाश खे रूरल सेंटर घारो पहुचाए, जिथे इब्तिदाई पोस्टमार्टम में डॉक्टरनि पारां फोती नौजवान जो मणको भगल ऐं जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूद हुअण जी तस्दीक। नौजवान जे चाचे हसन कच्छी भाइटे जे क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे, असांजे नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल करे असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। पुलिस खे जांच करे नवीद कच्छी जे क़ातिलनि खे ॻोल्हण घुर्जनि। असां सां इंसाफ़ न थियो त एहतिजाज कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी, घारो।